वालेकुम सलाम। पहिरें हाजी साहब हाजी खान जी महिरबानी जंहिं असांखे हिते मदो कयो ऐं असां हुनखे मुबारकबाद ॾियूं था जेको बहितरीनु हुनजो शाइरी जो किताबु आयो आहे। अॼु असां हुन सिलसिले में शरीक थिया आहियूं। हाजी खानमन चाचा हिकु बहितरीनु नात खान जेको सिंध चइनि मां सम्झंदा चारि सूबा घुमियो हूंदो जिते हुन पंहिंजो नात जो पढ़ी हूंदी ऐं बहितरीनु आवाज़ में ऐं भलोड़ शाइरनि सां उनजी ऐं भलोड़ जेके नात खान आहे सिंध जा उन्हनि सां गॾु ॻायो अथई ऐं इहो हुनजे लाइ वॾो एज़ाज़ आहे अॼोके दौर में। ऐं उन खां बाद में हाणे जेको हुन शाइरी पंहिंजी शुरू कई इहा अलाह जे तरफ़ां ॾात मिलियल अथसि। शाइरी इल्मु या हुन सां न आहे ऐं इहा असां चवंदासीं त उनजो जेको कैरियर जेको नात में रहियो उन में इश्क मोहबत हुयसि सुहिणे नबी पाक सां उनजो सिलो मिलियो अथसि जो अॼु उहो शाइरी जी सूरत में थियो आहे। इन सां जेको ईंदड़ नसल आहे उनखे फ़ाइदो मिलंदो ऐं सुठी शाइरी मिलण जो ऐं दुआ आहे त अलाह साईं के उमिरि दराज़ अता फ़रमाए उनजे आवाज़ में बरकत अता फ़रमाए अञा वधीक इल्म में इज़ाफ़ो अता फ़रमाए। महिरबानी।